गुलज़ार अमन चांडियो की रिपोर्ट मुताबिक 14 अगस्त जो में आज़ादी पाकिस्तान के इंतजाम के हतमी शक्ल ॾियण बाबति एडिशनल डिप्टी कमिश्नर वन कंबर शहदाद को ज़ुहैब ज़मीर ओढ़ाणो की सदारत हेठ आला सतही मीटिंग थी गुज़री, जंहिंमें तालीम, सेहत, एग्रीकल्चर, आबपाशी, पुलिस, वर्क्स एंड सर्विसेज, इंफॉर्मेशन समेत ज़िले के मुख़्तलिफ़ इदारनि के अमलदारनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते ADC वन ॻाल्हाईंदे चयो त 14 अगस्त पाकिस्तान की आज़ादी जो ॾींहुं आहे, जेको उन लाइ असां लाइ ईद खां कम न आहे। असां सब पाकिस्तानी उन ॾिहाड़े के ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। हुन वधीक चयो त जश्न आज़ादी की मुख्य तक़रीब DC ऑफिस के अंगण में सुबह जो 7:55 ते परचम कुशाई से कई वेंदी। उन खां अलावा गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर खां वाया भुट्टो चौक ऐवान सदर सहाफ़त कंबर ताईं कढी वेंदी, जंहिंमें ADC वन सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि के ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे वधि खां वधि शिरकत करण जी बि हिदायतूं ॾिनियूं।